नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कश्मीर में खबर ॾींदा हलूं त कश्मीर, सिंध, पंजाब, बलूचिस्तान समेत चइनी सूबनि जे संगम वाक़े कश्मीर शहर मुख़्तलिफ़ हवालनि सां मशहूर है, पर कश्मीर में थींदड़ झंडी जे आला क़िस्मनि जे कमनि सबबि कश्मीर अंदर मुनफरद हैसियत रखे थी। इन सिलसिले में कारीगर ऐं ख़रीदारनि जूं ॻाल्हि ॿोल कंदे चवणु हो त कश्मीर शहर अंदर झंडी जो कमु पुराणो ऐं अहम हैसियत रखे थो। असां सां गॾु कारीगर ऐं ख़रीदार मौजूद आहिनि। अचो त उन्हनि खां पुछूं वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। ॾाढो पुराणो आहे, असीं ख़ानदानी कमु कंदा आहियूं। हीअ झंडी जो कमु इन दफ़े तमामु मुताबिक़ आहे, छो जो इन जे करे जो न त को असांखे को गवर्नमेंट ॾिए पई, न ई को असांखे का अहिड़ी सहूलियत आहे। हाणे एतिरो महांगाई जो दौरु अची वियो आहे, जेकी चीज़ असां ॾिनासीं 3000 रुपए में, हाणे उहो असां 4000 में विकिरो कयूं था, को ग्राहक वठे ई नथो पियो। इन जे करे असां गवर्नमेंट खां अपील था कयूं त महिरबानी करे असां को ताउन खे कम हले तो इनके बावजूद असां हे पाण खे ख़रीद कयूं था या दोस्तनि खे बि ख़रीद करे ॾियूं था बारे बारे मुल्क खे। लेकिन हाणे जेके हिकु चीज़ 3000 वारी आहे असांखे 6000 मिले थी। महांगाई वधी वई आहे। प्लीज़ गवर्नमेंट अपील था कयूं त महिरबानी करे हिन जो को हल करियो, को फंड ॾियो, कंहिं जे कोई जो सहूलियत ॾियो को ताकी असांखे महांगाई को घटिजे ऐं असां तारीख़ी कमु आहे। असां सम्झी पूरे पाकिस्तान में असांजो मशहूरु कमु आहे। ॿाहिरि मुल्कनि में बि वञे थो, इंडिया में, बांग्लादेश में सम्झे, या अमेरिका या हेॾे दुबई में, इन्हनि में असांजो तारीख़ी कमु आहे। पर तंहिंजे बावजूद बि हे असां जेके आहे असांखे मार ॾिनी बीठा आहिनि। सम्झे गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान सम्झी असांजो मटीरियल जेको महांगो थी वियो आहे। इन जे करे असां इमरान ख़ान खे अपील करूं था त असांजो कुझु न कुझु अदालो कयो वञे। झंडी जो कमु कश्मीर अंदर काफ़ी पुराणो है। असां वटि बेड, खट, ॾाका, कुर्सियुनि समेत मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे आला क़िस्मनि जो सामान तयारु कयो वेंदो है, जेको पाकिस्तान समेत बांग्लादेश, अमेरिका, ईरान, दुबई समेत ॿियनि मुल्कनि में पिणु मोकिलियो वेंदो है। पर सरकार पारां वधंदड़ महांगाई सबबि ही तारीख़ी कमु ॾींहों ॾींहुं पोइते वञी रहियो आहे। हिन हुकूमत खां घुर कई है त असांखे ख़ासि सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि, जीअं इन तारीख़ी कम खे असीं उजागर करे मुल्क जो नालो रोशन करियूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।